Auzubillahiminash-shaitanir-rajim. Bismillahir-rahmanir-rahim. Dear students, I am Zarar Khan. The topic today we are going to discuss with respect to the current affairs and to be asked in MCQs papers of town officer and municipal officers. Uh, so the topic today I'm going to discuss that is ASEAN. ASEAN एक वन ऑफ द मेजर ऑर्गेनाइजेशन आहे जंहिंजे बारे में फ्रीक्वेंटली क्वेश्चंस पुछा कया विया आहिनि असां खां. ठीकु आहे डियर स्टूडेंट. फ्रीक्वेंटली आई मीन टू से त आसियान जो असांखे या त एब्रिविएशन पुछा कंदो आहे त स्टैंड फॉर छा आहे. ठीकु आहे. या त असांखे जेको आहे इस्टेब्लिशमेंट जी डेट पुछा कंदो आहे या असांखे हेडक्वार्टर पुछा कंदो आहे या उनजी सेक्रेटरी जनरल एंड इवन दो टेन्योर ऑफ सेक्रेटरी जनरल ऑफ आसियान जे बि बारे में असांखे पुछा कई वई आहे. ठीकु आहे डियर स्टूडेंट. त आसियान जेको आहे एब्रिविएशन आहे एसोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशंस. ठीक है. एस्टेब्लिश थिया 8 अगस्त 1967. 8 अगस्त 1967 डेट याद कजो. ठीक है. हेडक्वार्टर किथे है? हेडक्वार्टर है जकार्ता. जकार्ता जेको इंडोनेशिया जो कैपिटल है. ठीक है डियर स्टूडेंट्स. उन खां पोइ सेक्रेटरी जनरल आहे. सेक्रेटरी जनरल पुछा कई वई आहे जीअं सार्क जो पुछा कयो वियो आहे, SCC जो पुछा कयो वियो आहे, ईअं ई जेको आहे आसियान जो सेक्रेटरी जनरल जे बारे में पुछा कई वई आहे. त सेक्रेटरी जनरल जो नालो आहे लिम जोग हुई. ठीकु आहे. त लिम जोग, तव्हां जोग नालो यादि करे छॾियो शॉर्टकट में. तव्हांजो जेको आहे अगरि आंसर को बि तव्हांखे लॻे थो तव्हां हुनखे टिक करिणो आहे. ठीकु आहे. इहो बर्नोई जो आहे. बर्नोई जो जेको आहे उन सां ताल्लुक़ु रखे थो पियो. टेन्योर जे बारे में ॻाल्हाईंदासीं त जेको टेन्योर हूंदो आहे सेक्रेटरी जनरल ऑफ आसियान उहो 5 साल हूंदो आहे. ठीकु आहे. हाणे जेको करंट सेक्रेटरी जनरल आहे उहो 14 सेक्रेटरी जनरल आहे तव्हांजो आसियान जो. मेंबर स्टेट्स जेको आहे 10 मेंबर स्टेट्स आहिनि. आसियान जी घणी मेंबर स्टेट्स आहिनि? 10 मेंबर स्टेट्स आहिनि. त असां उन मेंबर स्टेट्स जे बारे में कुझु एडिशनल इंफॉर्मेशन पढ़ंदासीं. असांजी थाईलैंड मेंबर स्टेट आहे. उनजो कैपिटल जेको आहे बैंकॉक आहे. उनजी करेंसी जेको आहे भात आहे. BAT भात. ठीकु आहे. BAHT भात. थाईलैंड जो ओल्ड नेम पुछा कयो वेंदो आहे उहो सियाम आहे. SIAM. ठीकु आहे. सेकेंड मेंबर स्टेट आहे असांजी कंबोडिया. कंबोडिया जो जेको आहे कैपिटल आहे फेनोम फेन. ठीकु आहे. फेनोम फेन ऐं उनजी करेंसी जेको आहे रियल आहे. RIEL रियल चइबो आहे. ठीकु आहे. ऐं कंबोडिया जो ओल्ड नेम कंपूचिया आहे. ठीकु आहे. त ओल्ड नेम असांखां 2 दफ़ा पुछा कयो वियो आहे. उन खां पोइ असांजो थर्ड मेंबर आहे बुरनई. बुरनई जो जेको आहे कैपिटल आहे बंदर श्री भगवान. बंदर श्री भगवान. त नालो थोरो डिफिकल्ट आहे पर हिनखे तव्हां बंदर श्री जे तव्हां शॉर्टकट में यादि कंदव तव्हांजो आंसर सही थी वेंदो. ऐं करेंसी आहे बुरनोई डॉलर. उन खां पोइ असांजो म्यांमार आहे. ठीकु आहे. म्यांमार जो जेको आहे असांजो कैपिटल आहे नेपादेव. ठीकु आहे. उन खां पोइ उनजो जेको आहे करेंसी आहे क्यात. KYAT. ऐं जेको उनजो जेको आहे ओल्ड नेम बर्मा चइबो आहे म्यांमार जो. ठीकु आहे. उनजो ओल्ड कैपिटल जो नालो छा आहे? यंगून. ठीकु आहे. हाणे नेपीदेव थी वियो. हाणे त ओल्ड नेम छा आहे उनजो? यंगून यादि कजो. ऐं म्यांमार जे बारे में बि सेकेंड एडिशनल इंफॉर्मेशन इहा आहे त जेका तव्हांजी आंग सुई कुई हुई उहा तव्हांजी म्यांमार जी जेका नोबल ल्यूरेट हुई. ठीकु आहे. ऐं ॿियो म्यांमार जी जेका रेखाइन स्टेट आहे, जेका बॉर्डरिंग स्टेट आहे, उते जेके रोहिंजा मुस्लिम्स आहिनि उनजे ख़िलाफ़ु उते ज़ुल्म थिए थो पियो. कहिड़ी स्टेट आहे? रेखाइन स्टेट. जे बारे में एडिशनल इंफॉर्मेशन आहे. उन खां पोइ असांजी मलेशिया आहे. त मलेशिया जो जेको आहे कैपिटल आहे कुआलालंपुर. उनजी जेकी करेंसी आहे उहा रिंजित आहे. RINGGIAT. ठीकु आहे. त मलेशिया जो ओल्ड नेम आहे मलाया. ठीकु आहे. त ओल्ड नेम मलेशिया जो छा हुयो? ओल्ड नेम मलेशिया जो हुयो मलाया. उन खां बाद आहे असांजी इंडोनेशिया. त इंडोनेशिया जो जेको कैपिटल आहे उहो आहे जकार्ता. ऐं जेका उनजी करेंसी आहे उहो आहे रुपी. RUPIAH. ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. ऐं उनजो खां पोइ जेको असांखे पुछा कई वेंदी त इंडोनेशिया जो ओल्ड नेम छा आहे? त नीदरलैंड ईस्ट इंडीज़. त ठीकु आहे. त नीदरलैंड ईस्ट इंडीज़ ओल्ड नेम आहे इंडोनेशिया जो. तव्हां ईस्ट इंडीज़ यादि कयो तव्हांजो जेको आहे क्वेश्चन सही थी वेंदो. उन खां पोइ असांजो जेको आहे मेंबर आहे सिंगापुर. सिंगापुर जेको आहे इट इज़ वन ऑफ द इन्फ्लुएंशियल मेंबर ऑफ द आसियान. ऐं उनजी कैपिटल आहे सिंगापुर सिटी. ऐं उन जेको आहे सिंगापुरियन डॉलर. SING मां शॉर्टकट लिखियो आहे त सिंगापुरियन डॉलर उनजी करेंसी आहे. वियतनाम आहे. वियतनाम जेको आहे उनजी कैपिटल सिटी आहे हनोई. उन डोंग DONG डोंग उनजो जेको आहे कैपिटल आहे. ठीकु आहे डियर स्टूडेंट. फिलिपीनीज़ आहे. फिलिपीनीज़ जो जेको आहे प्रेसिडेंट आहे दुतरेत. यादि कजो शॉर्टकट में दुतरेत. ठीकु आहे. जेका ड्रग वार स्टार्ट कई फिलिपीनीज़ में उहा दुतरेत स्टार्ट कई अची. उनजी कैपिटल सिटी आहे मनीला. ऐं उन जेको करेंसी आहे उहो जेको आहे पैसो आहे. मोस्ट रिसेंट समिट थी आहे जेको आहे मोस्ट रिसेंट स्टेट जॉइंट आसियान. उहा कहिड़ी आहे? उहा कंबोडिया आहे. ठीकु आहे. त 1997 में उनखे जॉइन कयो अथई. ठीकु आहे न. त 1967 में जेको आहे असांजी इस्टेब्लिश थी आहे. 1990 जेको आहे 9 में जेका असांजी समिट आहे उहो जेको आहे जॉइन लास्ट स्टेट जॉइन आहे उहा कंबोडिया आहे.
कंबोडिया जो ओल्ड नेम छा आहे उहो कंपूचे आहे, ठीकु आहे। उनजो कैपिटल कहिड़ो लिखियोसीं, फेनोम फेन आहे, ऐं उनजो जेको करंसी आहे उहो आहे रियल, ठीकु आहे डियर स्टूडेंट। हे शयूं तव्हां माइंड में रखिजो। ऐं पोटेंशियल मेंबर्स मीन्स उहे कुझु स्टेट्स आहिनि जेके एस्पायर करनि थियूं त असांखे आसियान जो मेंबर कयो वञे। उहा पापा न्यूगिनी आहे तव्हांजी, ॿी आहे तव्हांजी ईस्ट तैमूर। त तव्हांखे क्वेश्चन में पुछा करे सघे थो त पोटेंशियल मेंबर्स ऑफ आसियान कहिड़ियूं आहिनि, तव्हांखे उहे जेको आहे सो माइंड में रखणु घुरिजनि। उन खां पोइ आहे त मोस्ट रिसेंट समिट जे बारे में पुछा कई, किथे थी आहे, कहिड़े साल में थी आहे, त मोस्ट रिसेंट समिट जेका थी आहे बुरनोई में थी आहे 26 खां 28 अक्टूबर 2021 में, ठीकु आहे। जेका नेक्स्ट असांजी थींदी, नेक्स्ट पुछा करे सघे थो जेका नेक्स्ट समिट 2022 किथे थींदी, उहा थींदी कंबोडिया में, कंहिंजी, आसियान जी। थीम 2021 जो पुछा कयो वियो आहे, जीअं तव्हांखे वर्ल्ड थीम पुछा कंदो आहे, तव्हांखे इन्वायरमेंटल डे जो पुछा कंदो आहे, या वुमेन जी डे असां सेलिब्रेट कंदा आहियूं त उनजो थीम पुछा कंदो आहे, या जेको आहे सो हेल्थ डे जे हिसाब सां थीम। जेको थीम आसियान जो हुयो 2021 उहो हुयो सॉरी, वी केयर, वी प्रिपेयर, वी प्रॉस्पर, ठीकु आहे। त हे शइ तव्हां मोस्ट इंपॉर्टेंट आहे, तव्हां माइंड में रखो। आसियान जी समिट जो जेको थीम हुयो 2021 में, उनजो हिकिड़ो छा डिसाइड कयो वियो, थीम छा रखियो वियो, उन रखियो वी केयर, वी प्रिपेयर, वी प्रॉस्पर, ठीकु आहे डियर स्टूडेंट। ॿी मेजर इंपॉर्टेंट डेवलपमेंट इहा आहे त आसियान +3 जे बारे में पुछा कई वेंदी आहे। त आसियान में त आसियान कंट्रीज़ आहिनि 10, +3 में कंट्रीज़ कहिड़ा कहिड़ा आहिनि, त यादि कजो त +3 में तव्हांजो चाइना, जापान ऐं कोरिया, ठीकु आहे, रिपब्लिक ऑफ कोरिया जेका असां साउथ कोरिया चवंदा, तव्हांजो साउथ कोरिया जेको आहे उहो हिकिड़ो मेंबर आहे, ठीकु आहे। ॿियो हिते एडिशनल इंफॉर्मेशन इहा आहे त को नॉर्थ कोरिया आहे तव्हांजो, ठीकु आहे। नॉर्थ कोरिया जो जेको लीडर आहे उहो किम जोन उंग आहे, ठीकु आहे, किम जोन उंग, ठीकु आहे। त किम जे नाले सां यादि कयो वेंदो आहे, जेको लीडर आहे, जेको नॉर्थ कोरिया जो न्यूक्लियर सिस्टम खे मेजर डेवलपमेंट आंदी आहे, त इन ई लीडर जेको आहे सो आंदी आहे कंहिंखे, नॉर्थ कोरिया जी न्यूक्लियर सिस्टम में। उन खां बाद में असांजो आहे क्वेश्चन जेको जनरल पुछा कयो वियो आहे SPSC में, द ओनली लैंडलॉक कंट्री इन आसियान। त यादि कजो उहो लैंडलॉक कंट्री कहिड़ो आहे, जेको उहो आसियान जो, उहो आहे लाओस। त लाओस ॾिसंदो त तव्हांजो पूरो लैंडलॉक्ड हूंदो, ठीकु आहे, उनखे जेको आहे एक्सेस टू सी न हूंदी, ठीकु आहे। फर्स्ट समिट जे बारे में पुछा कयो वियो आहे, त फर्स्ट आसियान जी समिट किथे थी, उहा तव्हांजी फर्स्ट समिट जेका आसियान जी, उहा तव्हांजी बाली में थी, ठीकु आहे डियर स्टूडेंट्स। आई होप कुझु मेजर इन्फॉर्मेशन आहे अबाउट द आसियान, इन्हनि खां जेको आहे सो इनखे सही तरह तव्हां ॾिसो, ऐं आई होप इन्हनि मां तव्हांखे क्वेश्चन पुछा कया वेंदा। एंड इंशाल्लाह विल सी यू इन अ नेक्स्ट लेक्चर, एंड होप लुकिंग फॉरवर्ड टू शेयर मेजर एंड मेन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दीज ऑल ऑर्गेनाइजेशंस इन द नियर फ्यूचर। थैंक यू डियर स्टूडेंट्स।